ब्रेकिंग न्यूज़ मां सखर में सुभाणे खां पीपल्स बस सर्विस की शुरुआत थींदी। इंतजाम मुकम्मल थी विया आहिनि। पहिरें रूट ते 10 गाड़ियूं बसूं हलंदियूं। सूबाई ट्रांसपोर्ट खाते जुमे खां सखर में पीपल्स बस सर्विस की बाकायदा शुरुआत करे छॾी आहे। शर्जीलना मेमण कराची हैदराबाद लाड़काणे खां पोइ सखर जा माण्हू पीपल्स बस की सवारी मां फ़ाइदो करे सघंदा। इहो चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जीलना मेमण जो। पीपल्स पार्टी जे सिंध सरकार अवाम सां कयल वादा मुकम्मल करण लाइ तेज़ीअ सां अमल करे रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते ट्रांसपोर्ट खातो पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम के जदीद करण लाइ वॾो मंसूबो तयार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन अपडेट कंदासीं अव्हांखे। सखर में सुभाणे खां पीपल्स बस सर्विस की शुरुआत थींदी। इंतजाम मुकम्मल। पहिरें रूट ते 10 गाड़ियूं बसूं हलंदियूं। सूबाई ट्रांसपोर्ट खातो जुमे खां सखर में पीपल्स बस सर्विस की बाकायदा शुरुआत करे रहियो आहे। शर्जीलना मेमण कराची हैदराबाद लाड़काणे खां पोइ सखर जा माण्हू पीपल्स बस की सवारी मां फ़ाइदो करे सघंदा।